दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर अली पंवर। महांगाई जे दौर में दादू शहर में लॻायल सस्ते कपड़े जी बाज़ार ग़रीब औरतनि ऐं मज़दूर तबिके लाइ वॾी रिलीफ बणिजी वई आहे। सस्ते अघ ते कपिड़ो मिलण सबबि न रुॻो मक़ामी शहरी पर भरपासे वारनि इलाइक़नि मां ईंदड़ माण्हू बि वॾे अंग में ख़रीदारी करे रहिया आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त महांगाई सबबि अघु कपिड़ो ख़रीद ॾुखियो थी पियो हो, पर हाणे मुनासिब अघनि ते कपिड़ो मिलण सां हू पंहिंजे लाइ ॿारड़नि लाइ बि नवां कपिड़ा वठी सघूं था। ॿिए पासे शहर जे बाक़ाइदा कपिड़े जे दुकानदारनि में ॻणती पैदा थी वई आहे। दुकानदारनि जो चवणु आहे त ग़ैर मुनज़्ज़म सस्ते बाज़ारुनि सबबि संदन कारोबार मुतासिर थी रहियो आहे, जंहिं ते हिननि ज़िले इंतिज़ामिया खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। जॾहिं त शहरियुनि जो चवणु आहे ख़्याल आहे त अहिड़नि बाज़ारुनि खे बंदि करण बदिरां तरतीब सां हलायो वञे, छो त महांगाई जे हिन दौर में सस्ती बाज़ारूं ग़रीब अवाम लाइ इंतिहा